पेट्रोलियम शइ जे अघनि में वाध ख़िलाफ़ शिकारपुर में चिंची रिक्शा ड्राइवरनि रुस्तम रोड ते मुख्य चौक वटि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे रशीद जामड़ो। पीडीएम सरकार पारां तेल जी कीमतुनि में वाध खां पोइ शिकारपुर में ते चुंची रक्षा जेके ड्राइवर आहिनि उहे सरापा एहतिजाज पिणु लाजोदरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। जेका तेल जी कीमतुनि में जेका वाध कई वई आहे उन्हनि ते केतिरा बुरा असर पिया आहिनि ऐं हू पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारनि पिया। पेट्रोल ॾाढो महांगो थी वियो आहे ऐं असांजो एतिरो बचत नथो बीहे। 500 रुपया पेट्रोल, 500 रुपया रोज़ी थी बीहे त 300 रुपया पेट्रोल लीटर आहे। त हिन में बचत असांजा बच्चा छा खाइनि। असां इहो 300 रुपया 200 रुपया किलो अटो थी वियो आहे 150 रुपए। असां छा कयूं हाणे? या ख़ुदकुशी या चोरी, बस ॿियो छा कयूं? इहो असांजो मसइलो आहे जो असांजी पूराई नथी थिए। हितां शहर खां थी घर था वञूं, असांजी रोज़ी में मज़ो न आहे। अखियुनि मां पाणी था वही वञनि, नंढड़ा ॿार ॾिसूं था। हाणे असां चोरी कंदासीं या दाड़ो हणंदासीं, बसि किसो ख़तमु आहे। महिरबानी जेको बि ऑफिसर आहे सभु चिमची हलाईंदा आहियूं ड्राइवर ऐं सर। हाणे छा कयूं? ग़रीब माण्हू 300 रुपया लीटर थी वियो आहे। 500 रुपया सॼे ॾींहं में कमायूं, 300 रुपया पंप वारो वठी पाण चिमची हलाईंदा आहियूं। 273 रुपया लीटर कयो अथसि। घर खां निकिरंदा लीटर खाई वञे तो रोज़ ई नथो लॻे। छा कयूं हाणे? मज़दूर माण्हू काॾे वञूं? 500 अटे जो किलो 500 रुपया, 200 250 किलो अटे जो। चोरी हाणे चोरी कंदासीं ॿियो छा कंदासीं? गुज़ारिश आहे त तेल सस्तो थी वञे, अटो सस्तो थी वञे। कमायूं था 500 रुपया त खंड जो किलो, 150 खंड जो किलो आहे। हे जेके हुकुमरान चोर वेहारियूं वेठा आहिनि, एतिरो पेट्रोल महांगो काॾे वञो? जिंकियूं हलायूं था 500 रुपया 300 रुपया लीटर, कमायूं कुल 500 रुपया 300 रुपया लीटर में भरियो, काॾे वञो? लाज़मी चोरियूं त कंदासीं, दाड़ा गोड़ियूं कंदासीं। कमायूं 500 रुपया खंड पतियूं वठूं, घी वठूं, घर वञूं त वरी ॿार बीमार, डॉक्टर ॾे वञूं त ॿ चई 1000 रुपयो। छा खपे पोइ? असां काॾे वञूं? पोइ मजबूरनि कंहिंखे वठिणो पवंदो। बाबा असांजी अपील न अपील असांजी आहे त कुझु रहम कयो ग़रीबनि ते। पेट्रोल हटायो, सौदा हटायो। अवां शिकारपुर में रक्षा चुंची ड्राइवरनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं जेके हू तेल जे वधंदड़ अघनि ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहिनि ऐं हुननि जो चवणु आहे त अगरि तेल जे क़ीमतुनि कई त असीं पंहिंजा जेके रिक्शा चुंचियूं बंदि करे मजबूर थी करे रोडनि ते निकिरी चोरियूं फुरूं ऐं धाड़ा हणंदासीं। जी।